बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। मां सफ़दर सिंध मंगी हिंद सिंध ऐं दुनिया जी कुंड कच्छ में रहंदड़ तमाम सिंधी भाइरनि खे पंहिंजे सिंधी चैनल मेहरान व्लॉग में ख़ुश आमदीद चवां थो। मुंहिंजे हिन वीडियो जो मक़सदु आहे असांजी सोणी सिंध ख़ूबसूरत इलाइक़ा, ख़ासि करे कच्चे जो इलाइक़ो, जंहिंजी तमामु ख़ूबसूरती मां पूरी दुनिया खे ॾेखारणु चाहियां थो। ही वीडियो ठाहिण जो शौक़ु हाणे न, पर असांजो 30 साल पहिरियां खां वठी आहे ऐं असां वटि कुझु कैसेट जे दौर जा वीडियो असां वटि मौजूदु आहिनि ऐं मां इनशाला उहे बि तव्हां सां शेयर कंदुमि। तव्हां वाज़े ॾिसी सघो था त असां पंहिंजे कुदरती नज़ारनि सां केतिरो ज़ुल्म कयो आहे। पहिरियों तव्हांखे बाक़ाइदा हिते झंग नज़र ईंदो, लेकिन हाणे तव्हां पाण मैदानी इलाइक़ा ॾिसी सघो था। वीडियो कैसेट वारो दौर एतिरो महफ़ूज़ न हुयो, लेकिन पोइ बि असां कुझु तस्वीरूं ऐं कुझु वीडियो संभाले रखियो आहे। इंशाअल्लाह तमामु जल्द तव्हां सां शेयर कंदासीं। ही वीडियो असांजी टेस्ट वीडियो आहे ऐं इंशाअल्लाह बाक़ाइदा हिन जी शुरूआति असां तमामु जल्द कंदासीं ऐं तव्हांखे बाक़ाइदा मज़ो ईंदो। इन चैनल जी स्टार्ट त असांखे 1 दिसंबर यानी एकता वारे ॾींहुं करणी हुई, लेकिन कुझु मसरूफ़ियात जे करे ही असांजो चैनल स्टार्ट न थी सघियो। ख़ैर, देर आहे दुरुस्त आहे। त अचो असां पंहिंजी टीम सां गॾु तव्हांखे ख़ुशि आमदीद चऊं था ऐं शुरूआति कयूं था हिन बहितरीनु कलाम सां, जेको फैज़ अहमद शेख ऐं सिकंदर अली चाचड़ ॻाए रहिया आहिनि। जॾहिं आदम हवा दार हिक ॿिए खां थिया, जॾहिं आदम हवा दार हिक ॿिए खां थिया, उते इरशाद थियो नाद अली नाद अली, उते इरशाद थियो नाद अली नाद अली। विरद मोमिन की ज़ुबान, विरद मोमिनी की ज़ुबान, नाद अली नाद अली, विरद मोमिन की ज़ुबान, नाद अली नाद अली, विरद मोमिन की ज़ुबान, अली नाद अली। उम्मीद है तव्हांखे असांजो ही तारुफ़ वीडियो ज़रूरु पसंदि आयो हूंदो। बस तव्हां हिकिड़ो कमु कयो, असांजे चैनल खे लाइक ऐं शेयर कयो पंहिंजे दोस्तनि सां ऐं घंटी वारे बटन खे ज़रूरु प्रेस कजो ताकि तव्हांखे नोटिफिकेशन मिलंदो रहे। इंशाअल्लाह वरी कंहिं नए वीडियो सां मिलंदासीं। बशर्ते ज़िंदगी सिंध सलामत, साथ सलामत।